अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे दयारे दिल ऐं दास्ताने मुहबत, मुल्क दिल जो मोकिरो जंहिंजो अर्श ज़मीन आसण। छुटो फ़कीर सांगी, मुसनिफ़ जी सैयद। किस्त 23 ऐं आख़िरी। मुख़्तसिर जाइज़ो या पंहिंजे तरफ़ां राय। दयारे दिल ऐं दास्ताने मुहबत 374 सिफ़नि जो किताब, पके जिल्द में, फिक्शन पब्लिकेशन वारनि जो छपायल, 2013 ईस्वीअ में पहिरियों छापो पके जिल्द सां। अॻियां मुफ़क्किर सिंध साईं जी सैयद जी तस्वीर ऐं पुठियां साॻिए इदारे तरफ़ां संदन छपायल 4 किताबनि जूं तस्वीरूं आहिनि। किताब में सवली ऐं सादी ॿोली इस्तेमालु थियल आहे। जी सैयद जी टही उन खां अॻु या हिन टही खां थोरो पोइ वारे दौर जे लेखकनि जे लिखणियुनि जे मुताले मां मालूम थिए थो त उन दौर जे मस्जिदनि ऐं मकतबनि में सिंधी ॿोलीअ सां गॾु अरबी ऐं फ़ारसीअ जी बि तालीम ॾिनी वेंदी हुई ऐं उन्हनि खे मौलाना रूम, हाफ़िज़ शिराज़ीअ जी शाइरी ऐं शेख सादीअ जूं हिकायतूं अज़बर करायूं ऐं पढ़ायूं वेंदियूं हुयूं। जंहिं करे सिंधी शहरनि सां गॾु फ़ारसी शहर बि हवाले तौरु आम इस्तेमालु कया वेंदा हुआ। हिन किताब में बि हाफ़िज़ ऐं कुझु ॿियनि फ़ारसीदाननि जी शाइरी काफ़ी शामिलु कई वई आहे। पर साईं जी सैयद जी उहा ख़ूबी हिन किताब खे ॿियनि खां मुनफ़रिद इन करे थी करे त पाण हर शहर जो सिंधी तर्जुमो लिखियो अथऊं। लेखक जे लिखण जो अंदाज़ ऐं इल्म जी उपटार पढ़ंदड़ ते हिकु सहर तारी करे छॾे ऐं किताब खे हिक ई साईअ में पढ़ी पूरो करण जो जज़्बो जाॻियो पवे। दीन, धर्म, फ़लसफ़े, इल्म, अदब, सूफ़ियाना प्रचार ऐं दर्जाबंदियुनि जूं ॻंढियूं अक़ीदत, मुहबत ऐं प्यार जा राज़ ईअं पिया खुलंदा वञनि जो पढ़ंदड़ इल्म, अकुल ऐं ॼाण जे समुंड में टुबियूं हणण ऐं गोता खाइण थो लॻे। पाण खे उन मंज़िल ते पहुतल थो भाए त जे मासो मिलई माल त पूॼारा पुर थिए। जीअं त किताब जो नालो ई पढ़ंदे दिलि अंदरि ॼण को तीर चुभियो वञे, छो त हर ज़ी शऊर इंसान जे दिलि में प्यार, मुहबत, चाह ऐं इश्क जी चुस्की ज़रूरु ओतियल आहे। पोइ उन पिक जो ज़ाइको, मज़ो कंहिं घणो माणियो आहे त कंहिं थोरो ई सही, पर सुर्क ज़रूरु भरी आहे। दयारे दिल, दिल जी दुनिया, दिल जी वादी, दिल जो देश, दिल जो घर, दिल जो वाहण, दिल जी वसंदी, दिल जूं बहारूं, दिल जूं ख़ज़ाऊं, दिल जी धक धक, दिल जो ग़म, दिल जी ख़ुशी, दिल जा डूंगर, दिल जो थर, दिल जो बर, दिल जो बहर, दिल जो कारूं झर ऐं उन अंदरि वरी प्यार, मुहबत, इश्क, अहसास, सूंहं ऐं सोभिया जे लॻल तीरनि, भालनि ऐं बड़छुनि जो दास्तान साईं जी सैयद जे ज़िंदगीअ जो हिकु निरालो नज़रियो ऐं तजुर्बो थो रखे। सन जे सैयद ख़ानदान जे हैदर शाह जे हवेलीअ में पुट जी सूरत में पीढ़ीअ जो हिकु ई सलो, सो बि बालकपणे में पीउ जी मुहबत, शफ़क़त, प्यार ऐं तरबियत खां महरूम थियल। ॻोठ ऐं पाड़े जी मस्जिद ऐं स्कूल में दीन ऐं दुनिया जो इल्मु पिराए सालकनि जूं सोहबतूं हासिलु करे जीअं जीअं शऊर ऐं सम्झ जा ॾाका ओरांगींदो अॻिते वधे थो त इश्क हक़ीक़ी यानी रूहानियत जा राज़ परूड़ण जी चुस्की चखण लाइ दिलि में आस थी उभिरेसि। उस्तादनि जी ॾसियल राह मुताबिक़ इल्म जे समुंड में टुॿी हणण ख़ातिर कई किताब पढ़ी थो वठे ऐं उहो इल्मु थो पिराए जेको स्कूलनि, कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि जूं वॾियूं वॾियूं सनदूं वठण सां बि माण्हूअ जे पले न पवे ऐं लतीफ़ जे हिन शहर जी पोइवारी कंदे पढ़ियो था पढ़नि कढ़नि कीन कुलूब में ते अमल कंदे इल्म सां गॾु अमल, विरद, वज़ीफ़ा, मुशाहिदे जे कुन में कुॾी थो पवे। सालकनि जूं सोहबतूं, दरगाहुनि जूं हाज़िरियूं, चिलाकशूं, सदका ऐं ख़ैरातूं, साज़ो सुरूद मतिलबु रूहानियत जा राज़ परूड़ण ऐं वलीउल्ला ऐं दीदारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातिर जेकी लक लंघणा पवनि था से लंघी थो वञे। ख़िदमत ख़ल्क़ ख़ातिर सियासत जी शतरनि जी बसात ताईं वञी थो पहुचे। तंहिं हूंदे बि अंदरि में के उमीदूं अणपूरियूं थियूं लॻनिसि। आख़िर इश्क मिजाज़ीअ जे ओड़ाह में पचणो थो पवेसि, किथे माशूक़ खे बेवस ऐं लुछंदो थो ॾिसे त किथे आशिक़ जो जीउ झुरंदो थो महसूसु करे। उन्हनि सभिनी मरहलनि जो मज़ो वठी आख़िर मंज़िल उहा थो माणे त सचे खरे ऐं असुल इश्क जो नींहुं सिंध धरती, सिंध मुल्क, सिंधी ॿोली ऐं सिंधी माण्हुनि सां थियो वञेसि ऐं उन जे सुरूर, लुत्फ़ ऐं तस्कीन लाइ कई ॾुख ऐं ॾोझड़ा ॾिसणा था पवनिसि ऐं किथे ससुई, किथे सुहिणी त किथे मुमल, किथे मारुई थी सभिनि सूरनि खे सीने थो लॻाए। उन सॼे सफ़र में कई धोखा, फ़रेब, मकारियूं ऐं मुनाफ़िक़तूं मुंहुं पवनिसि थियूं, पर उन्हनि सां मुड़ुसु थी मुक़ाबिलो थो करे ऐं उन्हीअ जे बदिले में पंहिंजनि ग़लतियुनि जी सही कंदे सज़ाऊं बि सहे थो।
इस्लाम जे असुल रूह मक़सद ऐं मफ़हूम खे सम्झण ख़ातिर हिन समाज जंहिंमें ज़िना, क़त्ल, धाड़ो, फुर, चोरी, धोखेबाज़ी, रिश्वतखोरी, मुनाफ़िक़त, ज़ख़ीरा अंदोज़ी, मिलावट, चोरबाज़ारी, कूड़, बेग़ैरती, बेहयाई, बेशर्मी एॾो वॾो ॾोह ऐं गुनाह नाहे जेतिरो मज़हब ऐं दीन मुतलिक़ को आॾो सवाल करणु, सवाल कंदड़ जी जान जोखे में हली थी वञे। पर साईं उहे सवाल कया आहिनि, सरेआम कया आहिनि, जंहिं करे काफ़र ऐं गदारे वतन जा लक़ब बि मिलिया अथसि ऐं जेल ऐं नज़रबंदियुनि जूं सख़्तियूं बि सठियूं अथई। हिन किताब में मज़हब, फ़लसफ़े, रूहानियत, मादियत ऐं मुआशरत खे तमामु खोले बयानु कयो अथसि। संदसि इश्क टिनि हिसनि में विरायल आहे, रूहानी इश्क, मिजाज़ी इश्क ऐं इश्क हक़ीक़ी, जेको पंहिंजी धरती, ॿोली ऐं धरतीअ वारनि सां थो करे, जेको पहिरियां 2 मरहला तय करण खां पोइ हासिलु थिएसि थो ऐं ज़िंदगीअ जे आख़िरी घड़ियुनि ताईं उन ते क़ाइमु रहे थो। इश्क मिजाज़ीअ जा 3 किरदार ऐं मरहला अथसि, पर इश्क जे आड़ा में घणो त पाण ई पचे थो, पर हर किरदार जे पचण जी जॾहिं परूड़ थी पवेसि त पोइ जीउ झुरी थो पवेसि, ऐं हिक किरदार जे पचण जी जॾहिं परूड़ थी पवेसि त पोइ जीउ झुरी थो पवेसि, ऐं उन जे बाहि जा भभड़ जॾहिं विसामजी था वञनि ऐं आड़ाह जी छार जॾहिं थधी थी थिए तॾहिं इश्क हक़ीक़ी जी मंज़िल थो माणे। साईंअ जी दयारे दिल ऐं दास्ताने मुहबत में जिते दुनिया माफ़िया जे इल्म जी उपटार आहे, उते संदन इश्क में हिजरी हिजरा, विसाल जो को आसार कोन्हे।